इलेक्शन कमीशन पारां सिंध में मकानी चूंडूं मई महीने के आख़िरी हफ़्ते में कराइण जो ऐलान किया वियो आहे। इलेक्शन कमीशन ॼाणायो आहे त सिंध में भी मकानी चूंडूं मरहलेवार करायूं वेंदियूं। अव्हांखे ॿुधायूं पिया नाज़रीन, इलेक्शन कमीशन पारां सिंध में मकानी चूंडूं मई महीने के आख़िरी हफ़्ते में कराइण जो ऐलान किया वियो आहे। तफ़सील मालूम कयूं था। ज़ुल्फ़कार गुरामानी असां सां टेलीफोन ते मौजूद आहे। जी ज़ुल्फ़कार, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, इलेक्शन कमीशन पारां सिंध में मकानी चूंडूं कराइण जो ऐलान किया वियो आहे। इलेक्शन कमीशन सिंध में मकानी चूंडूं 2 मरहलनि में कराइण जो ऐलान किया है। जॾहिं त इलेक्शन कमीशन मई के आख़िरी हफ़्ते में सिंध में मकानी चूंडूं कराइण जो ऐलान किया है। हींअर इलेक्शन कमीशन में इन हवाले से इजलास हुयो चीफ इलेक्शन कमिश्नर की सदारत हेठ, जंहिंमें इलेक्शन कमीशन जा आला अमलदार, सेक्रेटरी इलेक्शन कमीशन, चीफ सेक्रेटरी सिंध भी इन इजलास में शरीक हुआ, जंहिंमें इहो चयो वियो त 24 मार्च ते या 24 मार्च ताईं जेके हल्का बंदियूं आहिनि उहे मुकमल थियण खां पोइ उहे शाया कई वेंदियूं। ऐं उन मौक़े दौरान चीफ सेक्रेटरी सिंध जेकी हिते इलेक्शन कमीशन जे इजलास में मौजूद हुआ, उन्हनि तजवीज़ कई त सिंध में मक़ामी चूंडूं जेकी आहिनि उहे 2 मरहलनि में कराई वञनि, जंहिंजी तजवीज़ ते गौर वीचार खां पोइ इलेक्शन कमीशन इहो फ़ैसिलो कयो वियो त सिंध में मक़ामी चूंडूं जेके आहिनि उहे 2 मरहलनि में थींदियूं। हींअर इहो फ़ैसिलो साम्हूं आयो आहे त मई जे आख़िरी हफ़्ते में सिंध में पहिरियों मरहलो शुरू थींदो मक़ामी चूंडुनि जे हवाले सां। ऐं उन हवाले सां इहो फ़ैसिलो कयो वियो आहे त 2 मरहलनि में सिंध अंदरि चूंडूं कराई वेंदियूं। चीफ सेक्रेटरी सिंध जेकी इजलास जे अंदरि मौजूद हुआ, उन्हनि जी तजवीज़ ते इलेक्शन कमीशन इहो फ़ैसिलो कयो वियो आहे। जंहिंखां पोइ इहो फ़ैसिलो साम्हूं आयो आहे त मई जे आख़िरी हफ़्ते में सिंध अंदरि मक़ामी चूंडुनि जो पहिरियों मरहलो शुरू थींदो, जंहिंखां पोइ ॿियो मरहलो बाद में उन जो ऐलान कयो वेंदो। जी ठीक है, मेहरबानी अवां जी ज़ुल्फ़कार गुरामानी ऐं तफ़सील ॾियण लाइ।